अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जी ड्रामे मोराजी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। हिकु बहितरीन अपडेट सां गॾु इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे आल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर त पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अलीज़ हमज़ा खे सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे त मां जेको आहे त ॻाल्हियूं कंदे ॿुधो आहे सिकंदर आरिशा खे, त जंहिंजे खून में जेको आहे सिकंदर खे पुलिस अरेस्ट करे वई, त उनजो खून जेको आहे त सिकंदर ई कयो आहे दोस्तों। त उन ते जेको आहे त हमज़ा जेको भड़की थियो ऐं सिकंदर जे साम्हूं वियो दोस्तों। ऐं सिकंदर आहे संदसि जेका माउ आहे हमज़ा जी, जेको उन्हनि ॿिन्ही गॾिजी ऐं अली जे ख़िलाफ़ु हुनजा कन भरिया, उनखे बदगुमान करे जेको अली जे ख़िलाफ़ु बीहारियो आहे दोस्तों। ऐं जेको आहे त नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदव त अली सां उहो सिकंदर हमज़ा जेको आहे त ॻाल्हाइणु पसंदि न कंदो दोस्तों, ऐं हुनखे नीचो ॾेखारींदो दोस्तों। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो वञा त इहा नौबत तेसिताईं अची वेंदी जो हमज़ा हुन ते माना हथ बि खणी वेंदो दोस्तों। ऐं जेको अलीज़ो खे चवंदो त हिन महिल जेको आहे त तूं कूड़ थी ॻाल्हाईं ऐं तूं कूड़ी आहीं, मुंहिंजो भाउ ऐं माउ जेका सची आहे। त हू जेको आहे त बदगुमान करण में हुनखे जेको आहे त पूरो माना मक़सद में कामयाबु आहिनि। ऐं हमज़ा जेको आहे त बदगुमान थी वियो आहे दोस्तों। ऐं जेको आहे त अली जो जेको घर छॾण ते मजबूर थी वेंदी दोस्तों। ऐं सिकंदर जेका आहे त हिकु ॿी कोशिशि में बि लॻो पियो आहे दोस्तों, जीअं त अलीज़ जी हिकु शनाख़्त करणु थो चाहे पुराणी, जीअं त उनखे जेको आहे त सभिनि जे साम्हूं वाखो करे सघे, ज़ाहिर करे सघे, ऐं हुनजी असुलियत जेको आहे त हमज़ा जे साम्हूं जेको खणी अचे। ऐं जेको आहे त हमज़ा हुनखे पंहिंजे हथनि सां धिका ॾेई जीअं घर मां कढे। पर अलीज़ो जे हिकु भेरो ॿीहर जेको नौकिराणी हुनजी घर में रखियल हुई दोस्तों, त हुनजे करे बची वई। ऐं हुनजी जेका तस्वीरूं ऐं शनाख़्त हुई दोस्तों, त उहा ई पहिरियां ई माना उहा जेका त नौकिराणी जेका हुनजी घर में छॾियल हुई, त उन कारी ग़ाइबु करे छॾी हुयूं, जेके माना सिकंदर जे माण्हुनि जे हथ न आयूं। ऐं सिकंदर वरी माना हुकुम ॾेई चुको आहे पंहिंजे माण्हुनि खे त इहा शनाख़्त कीअं बि करे हथु कयो, छो त मां इहो अलीज़ो खे माना हिन घर में बर्दाश्त वधीक नथो करे सघां दोस्तों। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। त वरी मिलंदासीं नेक्स्ट अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।